नाजरीन, कोहिस्तान न्यूज़ सर्विस में भलीकार आऊं हैं असगर अली भट्ट। नेशनल सेलिंग क्लब कराची में नेशनल माइनॉरिटी कमीशन ऑफ पाकिस्तान के चेयरमैन चेलाराम केवलानी की मेज़बानी हेठ ॾियारी की रंगारंग तकरीब थी गुज़री, जंहिंमें गवर्नर सिंध इमरान इस्माइल, वज़ीर आज़म पाकिस्तान के स्पेशल असिस्टेंट मौली महमूद, MD बैतुल माल मलिक ज़हीर अब्बास समेत मौजूदीन ऐं आम माण्हुनि जे वॾे अंग शिरकत कई। उन मौके ते गवर्नर सिंध इमरान इस्माइल ख़िताब कंदे चयो त अक़लियती बिरादरी भी पाकिस्तान जा बराबर जा शहरी आहिनि, जिन खे हिते आज़ादीअ सां पंहिंजो कारोबार करण, पंहिंजूं मज़हबी तहिवार मल्हाइण ऐं इबादत करण जो मुकमिल इजाज़त आहे। हिन चयो त असांजे पाड़ेसरी मुल्क भारत जो माइनॉरिटीज़ महफ़ूज़ न आहिनि। उन मौके ते नेशनल माइनॉरिटी कमीशन ऑफ पाकिस्तान के चेयरमैन चेलाराम केवलानी शिरकत करण ते गवर्नर समेत समूरनि माण्हुनि जा थोरा मञीदे चयो त नेशनल माइनॉरिटी कमीशन ऑफ पाकिस्तान हिकु गुलदस्ते वांगुरु आहे। असीं ॾियारी जो तहिवार कराची में मल्हाए रहिया आहियूं। उन जो समूरो क्रेडिट मौजूदा हुकूमत ते वञे थो, ख़ासि करे असांजे वज़ीर आज़म इमरान ख़ान साहिब ॾांहुं वञे थो, जंहिं अॻिए साल बि ॾियारी जी तक़रीब कराची में मुनक़िद कराई ऐं हिन साल बि ॾियारी जी तक़रीब कराची में मुनक़िद कराए असांखे मान बख़्शियो। हिन चयो त अॻी हुकूमतनि बि कमीशनूं जोड़ियूं पर उन्हनि कमु न कयो। तहरीक इंसाफ़ हुकूमत में जोड़ियल नेशनल माइनॉरिटी बिल्कुलु आज़ादु कमीशन आहे। तक़रीब में MD बैतुल माल मलिक ज़हीर अब्बास पारां 100 खां वधीक मुस्तहिक़ माण्हुनि खे चेक ॾिना विया। ॾियारी तक़रीब में आरती ऐं लक्ष्मी माता जी पूॼा पिणु कई वई, जॾहिं त मुख़्तलिफ़ टेबलोज़ पेश कया विया, जॾहिं त फ़नकार नजफ़ अली, मारूल ग्रुप ऐं ॿियनि गीत ॿुधाए दाद हासिलु कयो। मुस्तफ़ा मेमण सां गॾु असगर अली भट्ट, कोहिस्तान न्यूज़ सर्विस, थाणो बुला खान।